अस्सलाम वालेकुम नाज़रीन, साइट में भलीकार आऊँ मां सां गॾु नाज़िया मीर। नाज़रीन, अफ़गानिस्तान में पाकिस्तान में थींदड़ दहशतगर्दी, पाक अफ़गानिस्तान ॻाल्हियुनि जो मुस्तक़बिल ऐं असांजी अफ़गान पॉलिसी मौज़ू आहे। अॼु के प्रोग्राम जो गुफ्तगू कंदासीं। गुफ्तगू जे लाइ जेको पैनल मूंसां गॾु मौजूदु आहे उनजो तारुफ़ मां सां कराईंदसि। नाज़रीन, 3 सीनियर डिप्लोमेट्स मूंसां गॾु मौजूदु आहिनि। एम्बेसडर जी.आर. बलोच साहब, जमील अहमद साहब, एम्बेसडर आलम रोई साहब मूंसां गॾु हिन प्रोग्राम में शरीक आहिनि। ऐं जी.आर. साहब, आलम साहब, अवां सभिनी खे, जमील साहब सभिनी खे भलीकार, सभिनी जी महिरबानी, अवां गुफ्तगू जे लाइ वक़्तु कजो। ऐं जी.आर. साहब, आलम साहब, अवां जी इजाज़त सां जमील साहब गुफ्तगू जो आगाज़ अवां खां कयां थी। हाणे त साबितियूं बि साम्हूं अची चुकियूं आहिनि। जेके ताज़ो जेके दहशतगर्दी जा 2 वाक़िया थिया, वाना अंदरि, इस्लामाबाद अंदरि, उनखां पोइ असां ॾिठोसीं त KP अंदरि हिकिड़ो अमुन जिरगो थियो, जंहिंमें पिण इहा ॻाल्हि कई वई त जेको ही ताक़त जे इस्तेमालु वारो ऑप्शन आहे उनखे अञा बि आख़िर में रखियो वञे ऐं ॻाल्हियुनि खे प्रायोरिटी ॾिनी वञे। अफ़गान पॉलिसी KP जी मशावरत सां जेका परॾेही पॉलिसी आहे बशमूल अफ़गान पॉलिसी, उनमें KP जी मशावरत सां उनखे जेकॾहिं तरतीब ॾिनो वेंदो नए सिर त उहो वधीक बहितर रहंदो। उन समूरे कॉन्टेक्स्ट में कीअं ॾिसो पिया सर, समूरी सूरत-हाल खे साबितियूं असांजे साम्हूं अचनि पियूं ऐं बार बार इहो सिलसिलो हलंदो रहे पियो। ॻाल्हियूं बि थियूं, पर उन दौरान बि असां ॾिठोसीं त इहे दहशतगर्द जा जेके हमला हुआ, ऑनलाइन प्रोपेगेंडा हुई, इल्ज़ाम हुआ, ॿिया मामला, उहे ख़तमु न थिया। सर, कीअं ॾिसो पिया हाणे जेका हिन सूरत हाल में कहिड़ा ऑप्शन्स असां वटि बचनि था, जेका सूरत हाल हिन वक़्तु मौजूदु आहे? बुनियादी जेके पाड़ जेके मसले जो आहे उहो त पंहिंजी जाइ ते बरक़रार आहे न। जेसीं ताईं रूट काज़ मसइले जो हूंदो बरक़रार, तेसीं ताईं ते हीउ सिलसिलो जारी रहंदो। ऐं पोइ उन खां अलावा जेके असांजा लीडर्स आहिनि पाकिस्तान जा, मिनिस्टर ऑफ डिफेंस थियो या ॿिया बि इंक्लूडिंग प्राइम मिनिस्टर, त हू ते चवनि था पिया त न असां ते विढ़ंदासूं। माना मां उनखे बिल्कुलु समराइज़ करे ॿुधायां थो पियो, छो जो डायलॉग जा रस्ता हाणे चओ मिनिस्टर ऑफ डिफेंस बिल्कुलु क्लियर आहे, त उनजो को फ़ाइदो न आहे। हाणे इन डायलॉग वग़ैरह करण जो मिनिस्टर ऑफ डिफेंस साबिती जेको तव्हां ॻाल्हि कयो था पिया, त चवे थो पियो त 60 ट्रेनिंग सेंटर ते 60 ट्रेनिंग सेंटर जेके आहिनि उन क़ाइमु आहिनि उते, ऐं उनखे न्यूट्रलाइज़ करणु था चाहिनि पाकिस्तान वारा। त हीउ जहिड़ो वधंदो मूंखे लॻे थो पियो, पर इन जो आख़िरकार जेको इन नतीजो छा निकिरंदो, इनखे 2-3 मिंटनि में मां इन ते थोरो तबसरो करे छॾियां। त पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त अफ़गान तालिबान पहिरियों ई आइसोलेटेड आहिनि। अफ़गान तालिबान जेके उन्हनि लिखी ॾिनो दोहा एग्रीमेंट में, ऐं उहा दोहा एग्रीमेंट सिक्योरिटी काउंसिल जी रेज़ोल्यूशन जे तहत इंडोर्स थी वई, त माना मल्टीलैटरल डॉक्यूमेंट थी पियो, छो जो हाणे ताक़त अची वई सिक्योरिटी काउंसिल रेज़ोल्यूशन जी उन ते। ऐं उन खां बाद मॉनिटरिंग टीम सिक्योरिटी काउंसिल जी 3 भेरा उहे जेके असां साबितियूं ॾिनियूं उन खां वधीक साबितियूं उहे सिक्योरिटी काउंसिल में पहुची वियूं। पर छा ही फ़क़ति इलाज आहे? इलाज त फ़क़ति इहो हुजे हा त पोइ त काफ़ी साबितियूं आहिनि न। अॻिते वञी छा थींदो? अॻिते वञी ज़ाहिर आहे इहे सभु साबितियूं मौजूदु आहिनि, त पोइ मल्टीलैटरल एक्शन थींदो। मल्टीलैटरल एक्शन थींदो त मल्टीलैटरल फौजूं बि इस्तेमालु थी सघनि। त अलाह करे त उहा नौबत न अचे, छो जो पहिरियां ई असां उनजो काफ़ी नुक़सानु सटियोसीं। हाणे बि उहा नौबत उन साइड ते ॻाल्हि जेका वेंदे नज़र थी अचे त उन में प्रॉब्लम त थींदी। हाणे रहियो पाकिस्तान जो सवाल, पाकिस्तान अहिड़े के घोटाले में अची फाथो आहे त पाकिस्तान पहिरियां त मां सम्झां थो पियो त असांखे जंहिं अंदाज़ में हिनखे हैंडल करणु खपे आहे शुरू जी ॻाल्हि, हाणे त ख़ैर हैंडल करण ई ॾुखियो थी पियो आहे, हाणे हिनखे मुंहुं ॾियणु थोरो ॾुखियो थी पियो आहे, पर शुरूअ में चाहिनि हा त हिनखे मुंहुं ॾेई पिया सघनि। हाणे चऊं था KP जी ॻाल्हि तव्हां कई, KP वारा जेके आहिनि उहे स्टेक होल्डर्स आहिनि। KP जी जेके 17 ट्राइब 17 क़बीला असां वारी साइड ते आहिनि, उहे क़बीला उन साइड ते आहिनि, उहे उन्हनि जे मिज़ाज खे सम्झनि था पिया। उन्हनि मैक्सिमम नुक़सानु पंहिंजो सठियो आहे। इन मामले में मैक्सिमम उन जा माण्हू शहीद थिया आहिनि, ऐं ऑफकोर्स सिक्योरिटी जेके फोर्सिस असांजा आहिनि उहे बि पंहिंजी जानूं था ॾियनि। पर सुवाल इहो पैदा थिए थो पियो त छा इहे काइनेटिक एक्शन माना जेको असां विढ़ूं था पिया, छा इहो ई हल आहे? इहो ई हल हुजे हा त असां त इहे 2014 में नेशनल एक्शन प्लान कढियोसीं न, उन वक़्त खां वठी अॼु ताईं हले थो पियो। हाणे जेको इहो वधीक मामिलो वधी वियो आहे त पहिरियां दीद जी शर्म थोरी हुई, तालिबान बि थोरी कसर खाईंदा। हाणे तालिबान एडमिनिस्ट्रेशन जेके पाकिस्तान एविडेंस ॾिए थो पियो
उन मूजिबि हू त उन्हनि जा माण्हू बि शामिल थी विया आहिनि जंगजू जेके टीटीपी वारनि में न टीटीपी वारनि जो उहो उन्हनि जी बैत जेका थियल आहे मुर्शिद उन्हनि जो हिकिड़ो आहे हैबतुल्लाह साहब अखुंज़ादा, त उहो पान तालिबान जो बि आहे हिननि जो बि आहे। असां ते उन्हनि खां 3 ॻाल्हियूं रखियूंसीं उन्हनि ते जेके इस्तांबुल में आख़िरी असांजी गुज़ारिश हुई तालिबान खे ते तव्हां जेके पंहिंजा माण्हू शुरू खां वठी वन लाइन एजेंट आहे ते तव्हां पंहिंजी जेके दहशतगर्द जा जेके अॾा आहिनि जिथे ट्रेनिंग थी थिए जेके जिथे वेठा आहिनि उन्हनि खे तव्हां उतां पाड़ पटो उन्हनि जी उन्हनि खे भॼायो उन्हनि खे एक्शन वठो ऐं असांखे उन हिसाब थी ॾियो। पर उन खां अलावा बाक़ी जेके उन्हनि टे रखिया त तव्हां रीलोकेट चङो करे छॾियो जेके असां वटि 2600 किलोमीटर जेका बॉर्डर आहे उनखे तव्हां उतां जेके वेझा ईंदा आहिनि हितां एक्शन करे हलिया वेंदा आहिनि उनखे तव्हां किथे परे वञी रीलोकेट कयो। ऐं आख़िरी ॻाल्हि असां जेका उन्हनि खे रिक्वेस्ट कईसीं असां वारी टीम त तव्हां फतवो ॾियारे छॾियो त इस्लामिक एमिरेट्स जेको आहे उनखे डिक्लेयर करे त वार अगेंस्ट पाकिस्तान जेका आहे एलिजिमेट आहे माना पाकिस्तान सां विढ़ण जेको आहे फतवे जे मुताबिक़ उनखे फतवा ॾियारियो त उहो ग़लति आहे गैर इस्लामी आहे। पर हिते त ॻाल्हि बि अची बीठी आहे उते टे ई ॻाल्हि मञनि नथा पिया उन्हनि इहे 3 ई ॻाल्हियूं रिजेक्ट करे छॾियूं। त हाणे ॻाल्हि उहा ई आहे जेको प्राइम मिनिस्टर थो चवे छो जे हू चवे थो पियो त असां त पंहिंजी वस कईसीं हाणे बि असां डायलॉग तयारु आहियूं छो जे पुरअमन जेको अफ़गानिस्तान आहे उहो सॼे इलाइक़े लाइ उहा उनजी ज़रूरत आहे। पर ही त हाणे पोलिटिकल ॻाल्हि थी न उनखे पुरअमन आणण लाइ तव्हां केपीजी जेका जिरगो हाणे थियो उनजा 10-12 पॉइंट जेके आहिनि उन्हनि खे यकीनन गवर्नमेंट खे कंसीडर करणु खपे। उहे स्टेक होल्डर्स आहिनि ऐं स्टेक होल्डर्स के महिल आहिनि उन्हनि जो जेको आहे वास्तो रस्तो उन साइड ते बि आहे अफ़गानिस्तान में बि इन साइड ते बि आहे उन्हनि मां सुठा माण्हू खणनि सुठा क़बीला खणनि ऐं उन्हनि खे पंहिंजे फॉरेन पॉलिसी जो हिकिड़ो उन में उनखे शामिल करे उन्हनि खां पुछी थोरो उन्हनि खे मॉडिफाई करे वठनि त पर इहे तरीक़ा आहिनि। अदरवाइज़ ते असां वटि कानूनी तरीक़ा ते आहिनि असां बिल्कुलु 1373 सिक्योरिटी काउंसिल रेज़ोल्यूशन आहे 1267 सिक्योरिटी काउंसिल रेज़ोल्यूशन आहे। पोइ उन खां अलावा जीअं असांजी सरज़मीन ते असां ते हमिलो कनि था असांजी सॉवरनिटी ऐं टेरिटोरियल इंटेग्रिटी खे जो हू नुक़सान था पहुचाइनि आर्टिकल यूनाइटेड नेशंस जी चार्टर जी आर्टिकल 2 जे मूजिबि ते असांखे हक़ आहे त यूनाइटेड नेशन चार्टर 51 जे तहत असां उनजो जवाबु ॾियूं पंहिंजी जेको आहे जीअं असां उन्हनि खे ॾिनोसीं। आख़िरी ॻाल्हि मां इहो करणु चाहींदुसि त अफ़गान तालिबान असां खां गारंटी पिया वठनि त उन्हनि जी एयर स्पेस खे वायलेट न कबो माना असां पंहिंजा जेके जहाज़ आहिनि उन सां उन्हनि ते हमिलो न कंदासूं। त हीअ सभु शयूं त हाणे मञण वारी ॻाल्हि हिते बि न रही आहे उते बि न रही आहे त हाणे मतिलबु छा थियो इस्लामाबाद असां ॾिठोसीं वाना असां ॾिठोसीं हाणे अलर्ट लॻा पिया आहियूं जाॾे काॾे अलर्ट लॻी पई आहे पोइ पंहिंजे हिन जे शहर जो इंतज़ारु कयो छो जे हाणे उनखे ॻोल्हियूं कीअं जो उहे हिते माशरे में बेल्ट था थी वञनि न माशरे में रहनि था खाइनि था पीअनि था माइटनि मिटनि छा था रहनि पंहिंजी आबादियुनि में रहनि था पिया। तव्हां पंहिंजे हिन शहर जी ॻाल्हि कयो चौधारी जेके आहिनि जिथे उहे तरसिया या अची तरसनि या तरसिया पिया आहिनि असांखे ख़बर पवंदी पोइ जे पंहिंजो एक्शन करे वापसि त चवण जो मक़सदु इहो आहे त इहो काफ़ी कॉम्प्लेक्स मैटर आहे। असां नेशनल एक्शन प्लान रखियोसीं उन ते अमल न कराए सकियासीं असांजा 14 प्लान पॉइंट्स बचिया उन में जेके ते अस्कर जेके हिते फ़ौजी मामला हुया उहे काइनेटिक एक्शन ते कयासीं बाक़ी उन खां अलावा जेके ॿिया मामला हुया उन में असां अञा ताईं पुठिते आहियूं। इन जे करे इहो मामिलो मूंखे अञा वधंदो थो लॻे घटंदे नथो लॻे पियो हालांकि तुर्की हिन में काफ़ी इंट्रस्ट थो वठे पर हिन में लॻे नथो पियो त कुझु थींदो जी लॻे न पियो त कुझु थींदो। ऐं जिया साहब इहा ई ॻाल्हि अव्हांजे आॾो बि रखंदसि त ॻाल्हियुनि जो मुस्तक़बिल ख्वाजा आसिफ साहब कुझु ॾींहं अॻु ख़ुदि इहा ॻाल्हि करे चुका आहिनि त इन माहौल में जॾहिं असीं ॾिठोसीं त ॻाल्हियुनि जे दौरान बि मामला ही थींदा रहिया उन खां पोइ वरी ॻाल्हियुनि खे बार बार मौक़ो ॾिनो वियो अमुन खे बार बार मौक़ो ॾिनो वियो पर हर भेरे असां ॾिठोसीं त जेको जवाबु साम्हूं आयो उहो जवाबु मस्बत न हो। त हिन भेरे ॼाणायो पियो वञे त हिन माहौल में ॻाल्हियुनि मां कंहिं बि क़िस्म जी कामयाबी उमेदु रखणु फज़ूल हूंदो वक़्त जो ज़िया हूंदो। कीअं ॾिसो पिया मां ॻाल्हियुनि जे मुस्तक़बिल खे हिन मरहले खां पोइ पाकिस्तान वटि जेके ऑप्शन्स बचिया आहिनि कीअं अॻिते वधण जी ज़रूरत आहे?
नाज़िया आई थिंक वरी बि ॻाल्हि उन्ही ते अची थी वञे त असांजी स्ट्रैटेजी छा आहे ऐं उन स्ट्रैटेजी जे अंदरि टैक्टिस छा आहे। जेकॾहिं टॉक्स ई पार्ट या negotiated settlement is part of the strategy, then उन्हनि जो टैक्टिस इहो आहे त उहा टॉक्स कंहिं तरीक़े सां कहिड़नि कहिड़नि जहतनि खां शुरू कई वञे। सिर्फ़ु तालिबान सां रखिजे, अफ़गान तालिबान सां रखिजे, ग्रैंड जरगा सां रखिजे, ॿिया जेके सेक्शन सां उन्हनि सां रखिजे, या बिल्कुलु ई न रखिजे, सिर्फ़ु काइनेटिक पावर ते ज़ोर ॾेई ऐं उन्हनि खे झुकाए, उन्हनि खे कमज़ोर करे, पोइ फ्रॉम what is called position of strength असां उन्हनि सां ॻाल्हायूं। दिस इज़ अनदर लाइक इहो हिकिड़ो चॉइस आहे। ॿियो चॉइस इहो आहे त न असां विढ़ूं न, हिन सां ॻाल्हियूं कयूं, ॻाल्हियुनि खे we should let the negotiations be given the last chance and let this option be eliminated by the Taliban. हाणे इहो जेको सेकेंड ऑप्शन आहे उनमें जेको मुंहिंजी जेका अदना राय में we will be falling into the traps of Taliban, because तालिबान खे हिन वक़्तु हिकिड़े दुश्मन जी ज़रूरत आहे, ॿाहिरें दुश्मन जी ज़रूरत आहे। ऐं उनमें अनफॉर्चुनेटली असांजे कुझु स्टेटमेंट्स, असांजे रॉन्ग नैरेटिव, असांजी मिसहैंडलिंग ऑफ इवन नेगोशिएशंस उन्हनि खे अपॉर्चुनिटी ॾिनी आहे त हू असांखे हिकिड़ो पोटेंट थ्रेट तौरु पंहिंजे अवाम खे विकिणो कनि, पंहिंजे उन्हनि जेके सुइसाइडर बॉम्बर आहिनि उन्हनि खे उन ॿोली में ॿुधाइनि त ॾिसो वॾो दुश्मन त इहो आहे, असांखे ललकारे पियो, नाउ गो एंड एलिमिनेट हिम। सो आई थिंक असांजी negotiation as a strategy was right, लेकिन मुंहिंजे ख़्याल आहे उन में असांजी tactics was not yet correct. One, शायदि प्रीमेच्योरली असां उन्हनि खे एंगेज कयो हिकिड़ी मीडिएशन में। जॾहिं तव्हां मीडिएशन में आणियो था कंहिं ॿी पार्टी खे जेका लेजिटिमेट गवर्नमेंट न आहे फ्रॉम द इंटरनेशनल पॉइंट ऑफ व्यू, त पोइ हू बज़ाते ख़ुदि जेको आहे सो उनखे लेजिटिमेसी मिली थी वञे ऐं हू पंहिंजो पाण खे उन क़ाबिल सम्झे थो त मां हाणे पाकिस्तान जे बराबरि आहियां। ऐं उन्हनि जो हिकिड़ो पंहिंजो मैग्लेमोनिक इमेज त ज़रूरु आहे। हू चवनि था त असां वॾनि पावर्स खे डिफीट ॾिनी आहे, उहो हिकिड़ो सेल्फ इमेज उन्हनि जो आहे। तारीख़दाननि खे बि ख़बर आहे, अस्करी एनालिस्ट खे बि ख़बर आहे त इन फतह जे सो कॉल्ड फतह जे पोयां ॿिया कहिड़ा कहिड़ा अवामिल हुआ, उनमें पाकिस्तान जो कहिड़ो रोल हुयो, दुनिया जे ॿियनि जेके सुपर पावर हुआ उन्हनि जो छा उन्हनि जो रोल। लिहाज़ा हाणे ईंदड़ वक़्त जे लाइ वी हैव टू थिंक, यस नेगोशिएशंस हैव टू बी दी ऑप्शन, लेकिन उनखे इम्प्लीमेंट करण जे लाइ तव्हांखे कसीर जहती तरीक़े सां वञिणो पवंदो। जेका मीडिएशन हूंदी आहे उन लाइ बि तव्हांखे पहिरियों बैकडोर कुझु न कुझु करिणो पवंदो आहे तयारु करणु। तव्हां ॾिसो जेके ॻाल्हियूं मीडिएशन जूं ॻाल्हियूं थियूं इवन इन गज़ा जे मामले में बि, उन में सभ खां पहिरियां अगरि अमेरिका जो कुझु कयो बिहाइंड द डोर, पंहिंजा एनवाइस मोकिलियईं, पंहिंजे ॿियनि इन्फ्लुएंशियल जे थ्रू पहिरीं उहो ग्राउंड तयारु थियो, पोइ वञी मीडिएटर पंहिंजे टेबल ते वेठा ऐं केतिरा सारा दौर थिया, नाकाम थिया। लेकिन उहो हिकिड़ो वॾो कज़ियो आहे, वॾो हिकिड़ो तारीख़ी कज़ियो आहे। अफ़गानिस्तान त असांजे लाइ हिकु लिहाज़ सां मसइलो आहे उनजो त हू असांखे कोऑपरेट करे। हाणे उन कोऑपरेशन में आणण जे लाइ तव्हां कीअं था उनजी पॉलिसी खे इन्फ्लुएंस कयो, इहो हिकिड़ो वॾो तव्हांजो चैलेंज आहे। छा कोर्सिव पावर कंदो, निगोसिएशन कंदियूं, या का इंसेंटिव कंदो, या कॉम्बिनेशन ऑफ ऑल। मां एज अ स्टूडेंट ऑफ लाइक पॉलिटिक्स, इंटरनेशनल पॉलिटिक्स, मां सम्झो त यू हैव टू हैव कॉम्बिनेशन ऑफ ऑल ऑफ इट। त ॿाहिरियों प्रेशर बि उन्हनि ते हुजे, नीबर्स जो, इंटरनेशनल एक्टर्स जो, तव्हां उनखे लीवरेज बि इस्तेमालु कयो जेको तव्हांजो आहे कॉरिडोर जे हिसाब सां, ट्रांज़िट ट्रेड जे हिसाब सां, इंसेंटिवाइज़ बि कयो त असां हिकिड़ो नयो दौरु आणींदासीं ख़ुशहाली जो, सी पैक जो, जेके बि ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि उहो कयो। ऐं नैरेटिव खे एॾो नापियो तोलियो, तंहिंखां पोइ ॻाल्हि कयो ताकी दैट नैरेटिव ऑफ योर स्टेटमेंट्स अबाउट योर्स
should not become a fuel in their narrative for their own rank and file. उन्हनि जे जेके पैदल फौज सिपाही आहिनि उन्हनि जे लाइ ख़ुदकार बमबारनि लाइ फ्यूल न साबित थिए नैरेटिव जे हवाले सां या आइडियोलॉजी जे लिहाज़ सां. सो आई थिंक we'll have to go back to drawing. जी अरबुल साहब जी ॻाल्हि खे अॻियां वधाईंदे त आलम ब्रोही साहब बि मूंसां गॾु मौजूदु आहिनि. आलम साहब मुंहिंजो आवाज़ अव्हां ताईं पहुचे पियो सर मूंखे आलम साहब जीआर साहब खे मां ॿुधो जमील साहब खे मां ॿुधो तव्हांजो फोटो कोन्हे बाक़ी आवाज़ अचे ठीकु आहे आलम साहब. ऐं जेका ॻाल्हि जीआर साहब कई जमील साहब कई त एज स्ट्रेटजी नेगोशिएशन वारो ऑप्शन ठीकु हो बट असांजी जेका टैक्टिक हुई उन में प्रॉब्लम हो. अव्हां कीअं ॾिसो पिया न समूरे मसइले खे जीअं जमील साहब ॻाल्हि कई त हाणे इहो झेड़ो वधंदे नज़र अचे पियो घटिजंदे नज़र न पियो अचे ऐं गॾोगॾु जेका दहशतगर्दी जी लहर असीं ॾिठोसीं उनजा असर इस्लामाबाद ताईं वफ़ाक़ी राजधानी ताईं पहुता ऐं इहे बि ॼाणायो पियो वञे त हिन खे जेके ॿिया मुल्क जा ॿिया शहर आहिनि उन्हनि खे बि इन ख़तरे खां आजो करार नथो ॾेई सघिजे हिन वक़्तु त छा करण जी ज़रूरत आहे. जीअं जीआर साहब चयो त कसीरुल जहतीअ सां असांखे अॻियां वधिणो पवंदो पर गॾोगॾु पाण खे अलर्ट बि रखिणो आहे. त अव्हां कहिड़ा ऑप्शन्स ॾिसो पिया असांजे लाइ फौरी तौर ते हिन वक़्तु. ॾिसो पहिरीं ॻाल्हि जेको सो मां कंदुमि त असांजी जेका पॉलिसी आहे टूवर्ड्स अफ़गानिस्तान या अफ़गानिस्तान पॉलिसी आहे फॉरेन पॉलिसी अबाउट अफ़गानिस्तान मुंहिंजे पंहिंजे नुक़्ते नज़र सां मुंहिंजे पंहिंजे पर्सनल राय आहे त इहो असांजो फॉरेन पॉलिसी क्लियर न आहे. देयर इज़ सम कंफ्यूजन एम्बिग्विटी हिते या हुते हुजे पर इट इज़ नॉट क्लियर. सो अवामी सतह ते जेको आहे सो अफ़गानिस्तान सां तालुकात बहाल करणु उन्हनि सां मुज़ाकिरात करणु या उन्हनि जे लाइ को ऑप्शन्स आहिनि उहे सेपरेट आहिनि. जॾहिं त असांजे सिक्योरिटी फोर्सिस जे तरफ़ां जेको कुझु चई वञे थो या जेको स्ट्रेटजी एडॉप्ट कई वञे थो उहो जेको आहे सो टोटली डिफरेंट आहे. सो तॾहिं मां थो चवां त असांजी पॉलिसी में किथे यकसानियत कोन्हे हम आहंगी कोन्हे को. तव्हां वठो हाणे जेको आहे सो KPK में जेको ग्रांड जिरगा थियो हो उहो विदिन द असेंबली इलेक्टेड माण्हू वेठा हुया इंक्लूडिंग रिप्रेजेंटेटिव्स ऑफ ट्राइबल एजेंसी जा माण्हू वेठा हुआ. उन्हनि जेको आहे सो पूरो तव्हांखे चार्ट ॾिनो आहे त उन में असांखे छा करणु घुरिजे. ॾिसो हुन में सिर्फ़ु ट्राइबल एजेंसीज़ न आहिनि जेको आहे सो स्टेक होल्डर उते जेको आहे सो मलिक सिर्फ़ु न आहिनि बल्कि उते तव्हांखे पश्तून तहफ़ुज़ जेको आहे सो मूवमेंट हुई ऐं उन खां बाद हिकिड़ो नेशनल पार्टी ठहियो जंहिंजा 2 मेंबर क़ौमी असेंबली में बि हुया. इहे बि स्टेक होल्डर आहिनि प्लस जेके पश्तून नेशनलिस्ट पुराणा जेके तव्हांजा रेजिडेंट्स आहिनि तव्हांजा सिटीज़न्स आहिनि पर दे आर पश्तून नेशनलिस्ट अफरासियाब वारा या जेको आहे सो इवन वली ख़ान वारा या उनजा पोइ लॻा आई डोंट नो पर वली ख़ान वारा त हुया. हाणे इन्हनि सभिनी खे जेकॾहिं तव्हां इवन अब्दुल समद अचकज़ई वारा हाणे इन्हनि सभिनि जो रायो जेकॾहिं तव्हां वठो था इट इज़ टोटली डिफरेंट. ऐं वरी जेकॾहिं तव्हां वञो था सिक्योरिटी एजेंसी जे जेको स्ट्रेटजी आहे उहो टोटली डिफरेंट आहे. सो हाणे असांखे पहिरीं ॻाल्हि त पंहिंजी पॉलिसी में हम आहंगी पैदा करणी आहे यकसानियत पैदा करणी आहे. असांजे पंहिंजे माण्हुनि सां वेही करे सॼो जेको आहे सो इन प्रोग्राम खे इन कंफ्यूजन खे इहो एम्बिग्विटी खे दूर करे हिकिड़ो क्लियर कट स्ट्रेटजी एडॉप्ट कजे त दिस इज़ अवर स्ट्रेटजी दीज आर अवर ऑप्शंस. नाउ कमान अगरि तव्हां जेको आहे सो हिन मसइले खे हल करणु चाहियो था त ठीकु आहे नथा करणु चाहियो त दीज विल बी द ऑप्शन. उहो ठीकु आहे पंहिंजी जाइ ते आहे पर असांखे इन पॉलिसी खे क्लियर करण जे लाइ कुझु हक़ीक़तूं जेको आहे सो साम्हूं रखणु घुरिजनि. पहिरीं ॻाल्हि त अफ़गानिस्तान जेको आहे सो तव्हांजो को वेसल स्टेट कोन्हे को. तव्हां हुनखे पंहिंजो सबऑर्डिनेट या वेसल स्टेट सम्झो था छो त तालिबान हुते आया आहिनि तव्हां तालिबान जी मदद कई आहे. न अफ़गानिस्तान इज़ अ इंडिपेंडेंट एंड फ्री कंट्री रूल्ड बाय अफ़गानिस्तान या केर बि उहो तालिबान आहिनि केर बि हुजनि. तव्हां उन्हनि जी छा मदद कई छा न कई ऐं अफ़गानिस्तान में असांजो रोल छा रहियो आहे राइट फ्रॉम 1980 अप टू नाउ या उनजे विच में जेको आहे सो असां उन्हनि जी मदद कई. ठीकु आहे असां सभु कुझु लॉजिस्टिक्स और कुझु मतिलबु इहो आहे त इन जो मतिलबु इहो न आहे त तालिबान पावर में अचण खां बाद जेको आहे सो
they will not be acting independently. वो independently act कंदा, independent जेको आहे सो decisions वठंदा ऐं पंहिंजे नेशनल इंटरेस्ट खे अवलियत ॾींदा, बजाए जो तव्हांजो ॾिसनि त तव्हां उन्हनि जी मदद कई हुई या तव्हां उन्हनि जा दोस्त रहिया आहियो, तव्हांजा हे एक्सपेक्टेशन्स हुआ, तवक़ुआत हुआ हुन में, पोइ जेके कोई ज़्यादा ई हुया असांजा। सो इन जे करे मां चवां थो त कुझु हक़ीक़तूं, पहिरीं ॻाल्हि इहा, ॿी ॻाल्हि इहा आहे त जेको आहे सो अफ़गानिस्तान तालिबान खे छॾियो, राइट फ्रॉम 1947 अप टू नाउ जेको आहे सो अफ़गानिस्तान जी लीडरशिप कॾहिं बि इंटरनेशनल बॉर्डर खे जेको आहे ड्यूरेंट लाइन खे एज अ इंटरनेशनल बॉर्डर तस्लीम न कयो आहे। लेट अस बी रियलिस्टिक अबाउट इट। हुननि तस्लीम न कयो आहे इंटरनेशनल बॉर्डर, हिननि साइन कयो आहे, पर हे चवनि था असां साइन कयो आहे, असांजी लीडरशिप जेको आहे सो साइन कयो, पर अंडर ड्यूरेस कयूं, असां इनखे जेको आहे असां नथा मञूं, बल्कि हो जेको आहे सो क्लेम कनि था त अफ़गानिस्तान जो जेको आहे सो टेरिटरी अप टू इंडस हुयो। पहिरीं ॻाल्हि इहो जेको आहे सो ज़ाहिर शाह खां वठी दाऊद खां वठी इवन जेके इनक़लाबी आया नूर मोहम्मद तरक़ी वारा ॿिया टियां, ऐं हाणे जेके तालिबान या जेको आहे सो इन विच में जेको आहे सो हो तालिबान जेके मुजाहिदीन हुया, उन्हनि जा जेके ॿ टे इंटीरियम गवर्नमेंट ठाहिया, उन खां बाद हे तालिबान उथिया पंहिंजे पहिरें दौर में, उन्हनि बि इहा साॻी ॻाल्हि कई आहे। उन में जेको आहे सो उन्हनि असांखे कोई रिआयत, कोई कंसेशन न ॾिनी आहे। ऐं ॿी नंबर ते इहो आहे त अफ़गानिस्तान ऐं जेको आहे सो पाकिस्तान हाणे इहे इनसेपरेट एज अ ट्विन, दे आर ट्विन्स ऐं इनसेपरेबल। तव्हां उन्हनि खे जेको आहे सो जुदा नथा करे सघो, छो त अफ़गानिस्तान जो सॼो दारो मदार हिस्टोरिकली उनजो फॉरेन ट्रेड जेको आहे सो तव्हांजे पोर्ट्स ते रहियो आहे ऐं आमद रफ़्त रहियो आहे। असां नंढा हूंदासीं त अफ़गानी जेको आहे सो सियारे में असांजे ॻोठनि में ईंदा हुआ, वाटर जी खाटियूं खणंदा हुआ, सिरुनि जूं बठा हणंदा हुआ ऐं रहंदा हुआ, कमाए करे हे हो वरी सियारे जे पछाड़ी में जेको आहे सो वापसि पंहिंजे इलाइक़े में अफ़गानिस्तान में हलिया वेंदा। उहो अॼु जी ॻाल्हि न आहे, इट इज़ हिस्टोरिकली। उहे हमेशह ईंदा आहिनि हिते महिनत मज़दूरी करे ऐं पोइ वापसि हलिया वेंदा आहिनि, जिन खे असां पाबंदेस ॾींदा हुआसीं, पाबंदे। इहो सिलसिलो काफ़ी वक़्तु ई हलियो। तव्हां हाणे जेको आहे सो तव्हां हिते मुहाजिरीन हुया, अफ़गान हुया, उन्हनि खे तव्हां कढी छॾियो लाज़िमन। उन्हनि जो एंगर बि जेको आहे सो अफ़गानिस्तान में मौजूदु आहे, त असांजे माण्हुनि खे बेइज़्तो करे ज़बरदस्ती गन पॉइंट जेको आहे सो उन्हनि वापसि रिपेट्रिएशन करे मोकिलियो। सो इहे ॻाल्हियूं पंहिंजी जाइ ते। ऐं ॿिए नंबर ते जेको आहे सो असांखे इहो बि करणु घुरिजे त असांजो ट्राइबल एजेंसीज़ में जेके बि क़बीला वेठा आहिनि, उन्हनि जो ब्लड रिलेशनशिप आहे होॾे, उहे जेको आहे सो मुख़्तलिफ़ कल्चरल एंड आइडियोलॉजिकल इन में जेको आहे सो स्पिरिचुअल टाइज़ में जेको आहे हिक ॿिए सां ॿधल आहिनि, लाॻापन में हिक ॿिए सां ॻंढियल आहिनि, ऐं उन्हनि खे तव्हां सेपरेट कोन था करे सघो। कोई बि गवर्नमेंट चाहे अचे, यानी अफ़गानिस्तान में या पाकिस्तान में, तव्हां इहे तव्हांजे ट्राइबल एजेंसीज़ में जेके बि क़बीला रहनि था, उहे उन्हनि खे तव्हां पंहिंजे मिटनि माइटनि खां जुदा नथा करे सघो। कॾहिं तव्हां कंदव, सख़्ती कंदव, हे बग़ावत थींदी तव्हांजी कंट्री में। नंबर इनखे बि सम्झी वञो। ॿियो नंबर जेको आहे सो तव्हां इहो सम्झो त अफ़गानिस्तान जो सॼो इकोनॉमी जेको आहे सो इम्पोर्ट एक्सपोर्ट ते कोन थो हले। इन्हनि जी सॼी इकोनॉमी जेको आहे सो अनमैन्ड जेके पॉइंट्स आहिनि, उतां जेको आहे सो स्मगलिंग तव्हांजे पाकिस्तान खां स्मगलिंग थिए थी, अफ़गानिस्तान खां पाकिस्तान में शयूं थियूं अचनि, ऐं हितां जेको आहे सो अनाज वग़ैरह, अटो, हे हो चांवर, इहे जेको अफ़गानिस्तान हलिया था वञनि पिया। सो जेकॾहिं तव्हां जॾहिं बि इन बॉर्डर खे क्लोज़ करण जी कोशिशि कंदव, तव्हां हुनखे बाड़ हणी बंदि करण जी कोशिशि कंदव, त पॉलिटिकली को बि पॉलिटिकल इशू खणी करे हुनजी मुखालिफ़त कंदा, छो त उन्हनि जे माण्हुनि जो जेको आहे सॼो दारो मदार उन्हनि जी इकोनॉमीअ जो इन ते आहे। दो इट इज़ अ वेरी ह्यूज ब्लैक मार्केट एंड ब्लैक इकोनॉमी। पाकिस्तान खे नुक़सानु थिए थो, पर अॼु जी ॻाल्हि न आहे। बाड़ा मार्केट तव्हांजो कॾहिं खां आहिनि। तव्हांखे इहो हक़ीक़त तस्लीम करणु घुरिजे
त जेको आहे सो इहो फैक्ट आहे, इहो ग्राउंड रियलिटीज़ आहिनि, इन्हनि खे बि हल करिणो आहे। इहा ॻाल्हि एतिरी आसान आहे त तव्हां जेको आहे सो उतां तालिबान खे कढी छॾियो या उन्हनि जो जेको आहे सो कैंपूं ख़तमु कयो, ईअं कोन थी सघंदो। ॾिसो, पहिरीं ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं तव्हां इंडिया साॻियो असां ते डिमांड करे थो पियो त तव्हांजा फलाना फलाना माण्हू जेको आहे सो टेररिस्ट एक्टिविटीज़ में जेको आहे सो मुलविस आहिनि, तव्हां उन्हनि जे ख़िलाफ़ु एक्शन खणो। असां छा उन्हनि जे ख़िलाफ़ु एक्शन कयूं? यानी असांजे इंटरनेशनल प्रेशर पियो जॾहिं मुशर्रफ साहब ॾे त उन्हनि जेको आहे सो कुझु जेके हिन से ऑर्गेनाइज़ेशन ते पाबंदियूं विधियूं ऐं उहे ई ऑर्गेनाइज़ेशन्स मिली करे मुशर्रफ जे ख़िलाफ़ विया ऐं उन्हनि TTP ज्वाइन कई। TTP जो वजूद उन ॾींहुं पियो जेको 2002 में मुशर्रफ साहब उन्हनि ते पाबंदी हई। तव्हांखे यादि हूंदो, यानी दिसंबर 2002 में 1 में या 2 में जेको आहे सो इंडियन पार्लियामेंट ते जेको हमिलो थियो हो, उन खां बाद जेको आहे सो मुशर्रफ इहो क़दम खयो हुन ते। सो असांखे इहो ॾिसणु घुरिजे त असांजा साॻिया मसइला इंडिया सां बि आहिनि। असां जेको आहे सो ठीकु आहे, अफ़गानिस्तान ते काबुल ते बमबारी कई, असां चयो त उते जेको लीडर वेठो हो हिननि जो TTP वारो न, असां उनखे टारगेट कयो आहे। पोइ इंडिया वारा बि त साॻी ॻाल्हि था कनि न तव्हां सां। असां जेको आहे सो फिलाने खे मुरीदकीअ में जेको आहे सो टारगेट कयो, या फिलाने जेको आहे टेररिस्ट खे बालाकोट में जेको आहे सो असां टेररिस्ट जेको इदारो हुयो या उन्हनि जा जेके कैंप्स हुआ उन्हनि खे जेको आहे सो असां टारगेट कयो आहे। सो ॻाल्हि इहा आहे त मसइलो तमामु पेचीदा आहे, कॉम्प्लेक्स आहे। असांजे डिफेंस मिनिस्टर खे अहिड़ा जेको आहे सो प्रोवोकेटिव जेको आहे सो बयानु ॾियणु न खपे, चिड़ ॾियारीअ जो बयानु न ॾियणु खपे त असां हीअं कंदासीं, असां हीअं कंदासीं। सुवाल इहो आहे त असांजूं पंहिंजूं लिमिटेशन्स आहिनि। पंहिंजूं लिमिटेशन आलम साहब इन शइ खे अॻियां वधाईंदसि, जिया साहब खे शामिल गुफ़्तगू कंदासीं। जिया साहब, त असांखे ज़मीनी हक़ीक़तुनि खे आॾो रखंदे ॾिसणो पवंदो त असांजूं पंहिंजूं कहिड़ियूं लिमिटेशन्स आहिनि ऐं पोइ कीअं कहिड़ी रीति अॻियां वधणो आहे उनखे ॾिसणो आहे। पर तमामु अहम इहो इम्पॉर्टेंट हूंदो त जेका पंहिंजे घर खे ठीकु करण वारी ॻाल्हि जेका आलम साहब कई आहे, जेका हम आहंगी पैदा करणी आहे, असां ॾिसूं था त हेॾो वॾो चैलेंज असांजे आॾो मौजूदु आहे ऐं इन दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में हिकु अहम ठीकु आहे। आलम साहब, ही ॻाल्हि मां जिया साहब जो कयूं था, कोशिशि कयूं था त जीअं तव्हां ताईं बि आवाज़ पहुचे। जिया साहब, छा रिस्पॉन्ड कंदो त हाणे उहा हम आहंगी कीअं पैदा थींदी? ऐं ख़ुदि जीअं आलम साहब ॻाल्हि कई त हिकिड़ो पूरो चार्ट हिन अमुन जिरगे वारनि ॾिनो आहे जंहिंखे साम्हूं रखी वधिबो त काफ़ी आसानी थी सघे थी। जी बिल्कुलु, आई थिंक मुंहिंजो बि इहो पर्सपेक्टिव रहियो आहे त जेके सरहदी पट्टी आहे जंहिंमें ट्राइबल ॿी तरफ़ रहनि था, उहे इनसेपरेबल पार्ट आहिनि हिक ॿिए जो, कल्चरली, आइडियोलॉजिकली एंड किनशिप में, मतिलबु ब्लड रिलेशनशिप आहे। लिहाज़ा उन्हनि खे का बि हिकिड़ी अहिड़ी पॉलिटिकल लाइन जेका असां धार नथी करे सघूं। अरेंजमेंट आहे, उन अरेंजमेंट खे नेचुरल बणाइणो आहे, उनखे एतिरो नेचर जे क़रीब करणो आहे, हक़ीक़तनि जे क़रीब करणो आहे। लिहाज़ा को शक न आहे त ऐं मां इहो पंहिंजे पहिरियां गुज़ारिशात जेके तव्हां सां मां कंदो रहियो आहियां ऐं ॿियनि चैनल ते, त इहो डायलॉग उतां ई शुरू थियणु घुरिजे, छाकाणि जो हुन तरफ़ खां बि उतां जा ई पठान आहिनि जेके मुजाहिद आहिनि या TTP में बि आहिनि, ऐं हेॾा जेके मुतासिर आहिनि उहे बि असांजा पठान भाउ आहिनि, पठान पाकिस्तानी आहिनि। सो दे आर द इफेक्टेड पार्टीज़। उन्हनि खे आणियूं अॻियां, उन्हनि जी ॻाल्हि ॿुधणी पवंदी ऐं उन्हनि वटि हिकिड़ो बहितरीनु तारीख़ी इंस्टीट्यूशनल मैकेनिज़म आहे ग्रैंड जर्गे जो, जंहिंमें उन वटि हिकिड़ी मॉरल अथॉरिटी हूंदी आहे ॿिन्ही तरफ़नि खां। तव्हां हिते जर्गो कयो पंहिंजो ऐं उन्हनि जर्गे खे चओ त हू अफ़गान वारा पंहिंजो जर्गो कनि, ॿई जिरगा वापसि पाण में गॾिजी हिकिड़ो लाहे अमल कनि त कीअं इन बॉर्डर पट्टी खे, कीअं अफ़गानिस्तान खे, पाकिस्तान खे हिक ॿिए जे ॿियनि जे टी धुर जे शर खां बचाइजे। एंड इट इज़ नॉट अ डिफिकल्ट चैलेंज, एॾो वॾो कोन्हे को। उन्हनि जी जेके अफ़गान रिवायतूं आहिनि, पख्तूनवाली आहे, तंहिंमें तमामु हिकिड़ी वॾी गुंजाइश आहे अहिड़े निगोसिएशन जी, छाकाणि जो तारीख़ी तौर ते हू
पंहिंजे म्यूचुअल इंटरेस्ट खे बि सम्झनि था ऐं पंहिंजे कॉमन एनिमी खे बि सम्झनि था. सो बेसिकली यू हैव टू टेल बोथ द जरगास कि ही जेको टियों एलिमेंट थी वियो आहे तहरीक तालिबान पाकिस्तान जो, तंहिंजो न अफगानिस्तान जे अमन सां को ताल्लुक आहे न सरहदी पट्टी सां आहे. हू हिकिड़े ख़्वाबी दुनिया में पाकिस्तान जे कॉन्स्टिट्यूशन खे नथा मञनि, पाकिस्तान में हिकिड़ी इम्पोज करणु चाहिनि था पंहिंजी हिकिड़ी क़दामत परस्ती. उन लाइ तव्हांखे हू एज़ ए टूल पिया था इस्तेमालु कनि. हू तव्हांजे ॿारनि खे बचनि खे वाना में कंहिंजा बचा हुआ, असांजे सरहद में रहण वारनि पठाणनि या ॿिया जेके कम्यूनिटी आहिनि उन्हनि जा बचा हुआ. केरु आया जिन खे हू उनखे ख़ुदा न ख़ासा नुक़सान पहुचाइण जे लाइ, उहे बि चवनि था त अफ़गान जा के माण्हू हुआ, थी सघे थो मोस्ट लाइकली पश्तूनी हुजनि, का ख़बर न आहे. सो मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त इहो जेको जिरगे जो इंस्टीट्यूशन आहे तंहिंखे ड्यू इम्पोर्टेंस ॾिनी वञे, उनखे कंसल्ट कयो वञे. हुकूमत पाकिस्तान जी सियासी क़ियादत जेका तमामु वरी जॾहिं असां चऊं था त अफ़गानिस्तान में हिकिड़ी रिप्रेजेंटेटिव डेलीगेशन असां ॻाल्हायूं, साॻी तरह सां असांखे हितां बि अहिड़ी डेलीगेशन सियासी मोकिलणु घुरिजे जेका रिप्रेजेंटेटिव ऑफ ऑल द सेगमेंट्स ऑफ आवर पॉलिटिकल स्पेक्ट्रम हुजे, ऐं ख़ासि तरह उन पट्टी बलूचिस्तान जी ऐं सरहद जी जेका अफ़गानिस्तान सां मिले थी, जंहिंमें किनशिप आहे, जंहिंमें पाण में ट्राइबल तालुकात आहिनि. सो मुंहिंजो इहो ख़्यालु आहे पाकिस्तान खे कोताह नज़री जो मुज़ाहिरो न करणु घुरिजे, वसी उल क़ल्बी करणु घुरिजे, वसी उल नज़र थियणु घुरिजे. असां अञा ताईं जंहिं तरह सां हिंदुस्तान सां हिकमत अमली में हिकमत जो, दूरंदेशी जो मुज़ाहिरो कयो, बहादुरी जो मुज़ाहिरो कयो, उहो ई लेकिन मुख़्तलिफ़ अंदाज़ में करणो पवंदो. ही हिकिड़ो नंढो नीबर आहे, किथे जेके अफ़गानिस्तान जी नंढी पॉपुलेशन, किथे पाकिस्तान. सो लिहाज़ा लेट्स नॉट इक्वेट आवरसेल्व्स दैट कंट्री. पंहिंजी ताक़त असां उन्हनि खे छो ॿुधायूं? वी नो वी आर अ न्यूक्लियर पावर, वी नो वी हैव अ आर्मी ऑफ 600,000 and are more. We know that we are 250 million people, there are few million. लेकिन ये ॻाल्हियूं ॿुधाइण जूं न हूंदियूं आहिनि स्टेटमेंट्स जे अंदरि. सो आई थिंक हाणे इहो जेको ग्रैंड जरगो थियो आहे तंहिंमें बल्कि ॿी ॾाढी अहम ॻाल्हि जेका मां करणु चाहींदुसि, जंहिंमें मे बी पॉलिटिकली इन्हनि खे इनकन्वीनियंट लॻे, लेकिन KPK जी हुकूमत खे लाज़मन इनमें इन्वॉल्व करणु घुरिजे, उनजो रोल हुअणु घुरिजे लेजिटिमेट, ऐं उन्हनि खे अॻिते वधी पाण सां मिलाइणु घुरिजे. पोइ तव्हां ॾिसंदव त इनशा अल्लाह इहे ॻाल्हियूं बि अॻिते वधंदियूं ऐं तव्हां टेररिज़म खे मुंहुं बि ॾेई सघंदो. छाकाणि टेररिज़म जी जंग माइंड जी जंग आहे, नैरेटिव जी जंग आहे, सिर्फ़ु बंदूकनि ऐं बमनि जी जंग कान्हे. सिर्फ़ु बंदूकनि ऐं बमनि जी जंग कान्हे, माइंड जी जंग आहे, नैरेटिव जी जंग आहे. आलम साहब, अव्हां खां फाइनल कॉमेंट वठंदसि त जेका ॻाल्हि जियार साहब कई त ग्रैंड जरगे खे साम्हूं रखंदे उन्हनि जा ख़दशा जेके साम्हूं अचनि पिया त असांखे ऑन बोर्ड रखियो वञे, जेका फॉरेन पॉलिसी हुजे अफ़गानिस्तान खे वठी करे उन में KP जी मशावरत सां शामिलु कई वञे, उन सां ठाही वञे. ऐं जीअं जियार साहब ॻाल्हि कई त जेकॾहिं डायलॉग जो जेको हाणे नए सिरे खां आगाज़ आहे उहो जेकॾहिं उतां खां ई थिए ऐं उतां बि हिकिड़ो अफ़गान अमन जुर्गो ऐं पाकिस्तान अमन जुर्गो त ॿिन्ही मुल्कनि जे लाइ तमामु बहितरु थी सघे थो. अव्हां खां आख़िर में इहो सिर्फ़ु ॼाणणु चाहींदसि आलम साहब त हाणे जेके ताज़ा वाक़िया थिया ऐं ख़ुदि ज़िक्र बि थियो त उन में असांखे ॿिन्ही पासनि खां जेके बयान हुआ, ऑनलाइन प्रोपेगेंडा ही, इल्ज़ाम हुआ, उन्हनि बि तमामु घणो फ्यूलिंग जो किरदारु अदा कयो आहे. त हाणे हिन वक़्तु जेका समूरी सूरत हाल आहे, ख़दशा ज़ाहिर कया पिया वञनि त मुल्क जे ॿिया जेके शहर आहिनि उन्हनि खे बि ख़तरनि खां आज़ू नथो करार ॾेई सघिजे. कहिड़ी हिकमत अमली हाणे हुअणु घुरिजे इन ॾस में, उन ते छा कमेंट कंदो सर आख़िर में? ॾिसो त मां त बिल्कुलु मां एग्री खां जेको बलू साहब चयो, पर अञा मां हिकिड़ी ॻाल्हि वन स्टेप आहे त इन सॼी मुज़ाकिरात जो जेको आहे सो तव्हां ज़िमेदारी विझो KPK जे चीफ मिनिस्टर जे मथां. उहो ट्राइबल एजेंसी खां आहे, ख़ैबर एजेंसी खां आहे, ऐं हुननि जा मिट माइट काफ़ी उते आहिनि, ऐं उनखे तव्हां ऑथोराइज़ कयो त वरी हिकु डेलीगेशन जेको आहे सो ट्राइबल क़बाइली जेके आहिनि से वठी वञे, उते अफ़गानिस्तान हुननि सां ॻाल्हियूं करे
ऐं जेको आहे सो अवामी सतह ते बि उन्हनि सां जेको आहे सो लहविचड़ में रहे। त इहो मसइलो जेको आहे सो एॾो वॾो कोन्हे को, हल थी वेंदो। आख़िर असां जेको आहे सो किंग ज़ाहिर शाह केतिरो वक़्तु बि रहियो, उन सां गॾु असां कोई एक्ज़िस्टेंस पीसफुली वे में त रहंदा हुआसीं। 65 में उन्हनि जेको आहे सो तव्हांखे बिल्कुलु जेको आहे सो तव्हांखे कोई तंग न कयो उन में, they were tacitly supporting you। सो अफ़गाननि खे जेको आहे सो इन ॻाल्हि ते बि आहे त जॾहिं अमेरिकन्स हिते हिननि जे इलाइक़े में आया त असां उन्हनि जी सपोर्ट कईसीं। मतिलबु उहो मुशरफ जो दौरु हुजे या CIA जो जेको आहे सो वार हुयो सोवियत यूनियन जे ख़िलाफ़, उहो उन वक़्तु बि आख़िर मुल्क त उन्हनि जो हुयो न, मुल्क त ताराज उन्हनि जो थियो न, उहो डिस्ट्रॉय त उन्हनि जो मुल्क थियो न। इन्हनि खे घणियूं असां खां वधीक उन्हनि खे वधीक कंप्लेंट्स आहिनि, असांखे ज़हन में रखणु घुरिजे। असां उनखे उल्टो सम्झूं था, असां हिननि जी मदद कई असीं। यार मदद पंहिंजी जाइ ते आहे, लेकिन कंहिंजे मुल्क जी जेको आहे सो आख़िर हिंदुस्तान वारा हुया, ईरान वारा हुया न, उन्हनि जेको आहे सो अफ़गानी रिफ्यूजीज़ खे जेको आहे सो मेज़बानी कई, न ॿियो कुझु कयो, पर उन्हनि एतिरो वधी करे जेको आहे सो फॉरेन ट्रूप सां जेको आहे एतिरो विचड़ में न आया, त उन्हनि ते को इल्ज़ाम ई कोन्हे, उन्हनि सां को जहिड़ो कोन्हे को। इंडिया पंहिंजी मर्ज़ी सां वेठो आहे हुते। यानी तव्हां ॾिसो त तालिबान जे अचण खां अॻु में जेके बि ॿ गवर्नमेंट हुयो आहे, यानी कारज़ाई जो हुजे या अशरफ गनी साहब जे हुजे, टू टर्म्स दे वर आल्सो प्रो इंडियन। अशरफ त वधीक हुयो। सो असांखे इन ॻाल्हियुनि ते जेको आहे सो असांखे सोचणु घुरिजे, आख़िर असांजी लेगशिप छा आहिनि, असांजी कमज़ोरी कहिड़ी आहे, जो असां हिकिड़े पाड़े जे माण्हुनि खे जंहिंसां एॾा सुठा तालुकात हुया ऐं उन्हनि खे एंटरवाइज़ करे जेको आहे सो वेठा आहियूं, नाराज़ करे वेठा आहियूं। मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त इवन तालिबान जे पहिरें दौर में असां मुला उमर ताईं रसाई कईसीं, त तव्हां जेको आहे सो ड्यूरन लाइन खे जेको आहे सो तस्लीम कयो, उन्हनि इनकार कयो। उन्हनि चयो न, असां त न कंदासीं तस्लीम। मुला उमर चयो। इन जे करे त इहो ज़बरदस्ती असां खां अमीर अब्दुल रहमान खां ज़बरदस्ती दस्तखत करायो अंग्रेज़नि। तव्हां जेको आहे सो हिकिड़ो ब्रिटिश एम्पायर हुयो, हुनजी ॻाल्हि था कयो, हुनजो जेके बि छॾियल मामलात हुआ हुनजो, उन्हनि ठीकु आहे एज़ अ सक्सेसर असां त उनखे क़बूल कयोसीं। पर हाणे उहो ॻाल्हियुनि सां थींदो, मतिलबु मुंहिंजो इहो न आहे त ड्यूरन लाइन जेको आहे सो इंटरनेशनल बॉर्डर आहे, उहो तस्लीम कनि था प्रैक्टिकली, डी फैक्टो यस, पर टीजूअर उहे अञा ताईं उनखे तस्लीम नथा कनि पिया। सो असांखे इहे सभु ॻाल्हियूं ज़हन में रखणु घुरिजनि ऐं डिप्लोमेटिक लेवल ते ऐं डिफेंस मिनिस्टर खे महिरबानी करे गवर्नमेंट खे जेको आहे सो हुनखे मना करणु घुरिजे त ही हैज़ नथिंग टू डू विद दीज़ टॉक्स। हिननि खे अहिड़ा बयान ॾियणु न घुरिजे जेको आहे सो हुनखे ख़बर ई न पवंदी आहे छा ॻाल्हाईंदो आहे। ईअं थींदो आहे तव्हां हिकिड़े तरफ़ ताक़त हलनि, ॿिए तरफ़ तव्हां चवंदा असां हीअं कंदासीं, असां हीअं कंदासीं, असां हीअं कंदासीं। अरे भाई हीअं करण सां उन्हनि खे नुक़सानु त थींदो ई थींदो। यू आर अ पावर टू रेकन विथ, लेकिन सवाल इहो आहे त तव्हां एतिरे लॉन्ग टर्म में तव्हां विढ़ी सघंदो? हो त 20 साल अमेरिका सां विढ़ी चुका आहे। उन्हनि खे छा आहे, रुखी मानी खाईंदा, राति जो पट ते सुम्ही पवंदा, बंदूक जेको आहे सो कुल्हे में हूंदनि, पिया रुलंदा। ऐं सवाल इहो आहे त इहे सभु ॻाल्हियूं ॾिसणु खपनि। उहे सभु ॻाल्हियूं these are the ground realities। असांखे उन्हनि खां अखियूं, we should not be oblivious to them। तमामु अहम पॉइंट जी, तमामु अहम ॻाल्हि आलम साहब, त ज़मीनी हक़ीक़तुनि खां असीं ज़ाहिर आहे उनखे इग्नोर नथा करे सघूं, अखियूं नथा पूरे सघूं। ज़मीनी हक़ीक़तूं आॾो रखी अॻियां वधिणो आहे। अव्हांजी वॾी महिरबानी आलम साहब, अव्हां वक़्तु ॾिनो जो के प्रोग्राम लाइ। जी आर बलोच साहब, थैंक यू सो मच फॉर टेकिंग योर टाइम आउट फॉर दिस शो। जमील अहमद साहब असां सां गॾु मौजूदु हुआ, उन्हनि जी बि वरी महिरबानी। नाज़रीन, गुफ़्तगू ॿुधी एक्सपर्ट्स जो चवणु आहे त जेके ज़मीनी हक़ीक़तूं आहिनि उन्हनि खे आॾो रखी पंहिंजी लिमिटेशन्स खे बि ॾिसणो पवंदो आहे। ऐं जेको ज़ाहिर आहे जेको तमामु घणो असीं KP जे सूबे जो ज़िक्र कयूं था, जेको सेंसिटिव बि आहे इन कॉन्टेक्स्ट में, पर तमामु घणो रेलेवेंट बि आहे। ऐं उनखे अॻियां आणणो पवंदो। ताज़ो ई जेको अमुन जिरगो थियो आहे, उनजूं जेके रेकमेंडेशन्स आहिनि, जेको चार्ट साम्हूं आयो अचे पियो पॉइंट्स जो, उनखे बि आॾो रखिणो पवंदो। ऐं इहा ॻाल्हि उन्हनि उतां बि कई आहे त
त जेका अफ़गानिस्तान जे हवाले सां जेका फॉरेन पॉलिसी हुजे उहा KP जी मशावरत हुन में ज़रूरु शामिल हुजे, उन्हनि खे ऑन बोर्ड रखियो वञे ऐं एक्सपर्ट जी बि ख़ैर राय हुई त जेकॾहिं उतां खां जो आगाज़ थिए थो डायलॉग जो त उहे डायलॉग वधीक मज़बूत हूंदा ऐं वधीक देरि ताईं क़ाइमु रही सघनि था। नाज़रीन, पंहिंजे फीडबैक खां असांखे आगाह कजो। अॼोके प्रोग्राम में थियल गुफ़्तगू जे हवाले सां वरी सूमरु ॾियारे तव्हां सां मुलाक़ात थींदी। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।